मॉडल कोर्ट सखर शहर में कार इल्ज़ाम हेठि क़तल थी वियल नारी आसिया ऐं संदसि वालिद जे क़तल केस में ॾोह साबित थियण ते जवाबदार पुलिस अहलकार खे 2 भेरा मौत जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। 25 जनवरी 2019 में ए सेक्शन थाणे जे हद में पुलिस अहलकार रहमत अली गोपांग वर्कशॉप रोड वारे इलाइक़े में क़ाइम VIP प्लाज़ा में कारह तहमत जे इल्ज़ाम हेठि सौट आसिया गोपांग ऐं संदसि वालिद कुर्बान गोपांग खे सरकारी राइफल सां फायर करे बेदर्दीअ सां क़तल कयो हो। उन बिटे क़तल केस जो सखर जे फर्स्ट एडिशनल सेशन एंड मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जे जज ज़काउल्लाह अबड़ो जी अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो वियो। अदालत कारह इल्ज़ाम हेठि क़तल थी वियल नारी आसिया गोपांग ऐं संदसि वालिद कुर्बान गोपांग जे क़तल केस जो ॾोह साबित थियण ते जवाबदार पुलिस अहलकार रहमत अली गोपांग खे 2 भेरा मौत जी सज़ा ॿुधाए छॾी आहे, जॾहिं त बिटे क़तल केस में जवाबदार पुलिस अहलकार रहमत अली गोपांग गिरफ़्तारीअ बैदि सेंट्रल जेल हवाले थियल आहे। कैमरामैन आगा शोएब पठाण सां गॾु मोड़ो महर, सिंध टीवी न्यूज़, सखर।